ज़राअत में इस्तेमाल थींदड़ जदीद मशीनों। यह है गजरूं कढण वारी मशीन, जेका ज़मीन मां गजरूं ॿाहिरि कढंदी आहे ऐं पोइ हिक ॾाकण जे वसीले, चैम्बर जे वसीले उहो पोइ हिते जमो थींदियूं रहंदियूं आहिनि। हिन मशीन ते गजरूं कढण ॾाढियूं आसान आहिनि, पर हिन जी क़ीमत तमामु घणी आहे। ॿाहिरनि मुल्कनि में, दुनिया में हीअ मशीन तक़रीबन $600 खां $2000 जे विच ते हिन जी क़ीमत हूंदी आहे, पर पाकिस्तानी रुपयनि में अची करे इहा इलाही महांगी थी वेंदी आहे। इहा आहे सुपर हार्वेस्टिंग मशीन, जंहिंजी ताक़त जो अंदाज़ो तव्हां हिन वीडियो खे ॾिसी करे लॻाए विया हूंदो। जेकॾहिं तव्हां कॾहिं ज़िंदगीअ में लाबारो कयो हुजे त तव्हां इहा शइ सम्झी सघो था त लाबारो करणु, फसल जी कटाई करणु केॾो ॾुखियो कमु आहे, जंहिंखे हीअ मशीन वॾी आसानीअ सां करे वठंदी आहे। पर दोस्तो, हीअ मशीन बि काफ़ी महांगी आहे। पाकिस्तान में इन जी क़ीमत लॻभॻि 40 खां 50 लख थींदी। जॉन डेडे 8360R हीअ मशीन ज़मीन खे ॿिज पोखण लाइक़ु बणाईंदी आहे। हीअ मशीन पूरी तरह सां कंप्यूटराइज़्ड आहे। इंसानी दिमाग़ खां वधीक हिन जी प्रिसीशन कंप्यूटर ते थींदी आहे। अगरि एॾी वॾी लेवल ते हर काहिणो हुजे त उन लाइ हीअ परफेक्ट मशीन आहे। ऐं हिन मशीन जी क़ीमत बि लॻभॻि 70 खां 80 लख आहे। काफ़ी अजीब ॾिसंदड़ हीअ मशीन बि पिणु लाबारे जो कमु कंदी आहे, पर ॾेह में हिन मशीन जा मुख़्तलिफ़ अपग्रेडेड मॉडल्स विकिरो थी रहिया आहिनि। सुपर हार्वेस्टिंग मशीन, जेका सभ खां पहिरियों तव्हांखे असां हिन वीडियो में ॾेखारी हुई, उहा बि हिन ई मशीन जो अपग्रेडेड मॉडल आहे। इन जदीद मशीन खे इस्तेमालु कंदे जीअं कमु तकिड़ो थियो आहे त ॿिए हथ ते इलाही माण्हू इन मशीननि जे करे बेरोज़गार पिणु थिया आहिनि, जेका काफ़ी ॾुख जी ॻाल्हि आहे। तव्हांजी हिननि मशीन बाबति छा राय आहे, हेठि कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। महिरबानी।